नाज़रीन, सॼे सिंध जी शाहपुर चाकर में भी रमज़ान के भलारे महीने में महांगाई जो तूफ़ान बरपा थियल आहे, जेकर अवाम सख्त परेशान आहे। इन वेले सां शहर धरती टीवी जे रिपोर्टर आशिक हुसैन झुलण सां कहिड़ा वीचा वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। अदा कम जी पोजीशन या महंगाई जे करे अॻे खां काफ़ी घटि आहे। बस अॻे साल जे निस्बत खां महंगाई जे करे हिन साल थोरी मिड़ई घटि आहे। सो न अॻे बुकरम असांखे मिलंदो 180 रुपया 190 रुपया वाल, हाणे असांखे उहो मिले थो 230 रुपया, ऐं कॉलर मिलंदो असांखे 12 रुपया, हाणे उहो थी वियो 16 रुपया। तो उन हिसाब से लाजमी हाँ महंगाई जेतरी थी उन हिसाब से लाजमी सिलाई भी तो वधंदी। काम इस मरतबा कम है, महंगाई ज़्यादा होने की वजह से डॉलर महंगा हुआ है और डॉलर महंगा होने से माल भी महंगा है, चीज़ें भी महंगी हुई हैं, इसलिए कस्टमर भी बहुत कम आ रहा है। पिछले साल की निस्बत इस मरतबा काम बहुत कम है। महंगाई उरूज ते को गरीब मानू कपड़ो वठे तो वठण खां पहिरीं सोचे तो भई आउं सिलाई किथां आणींदुसि, ऐं महांगो कपिड़ो आहे, कपिड़ो बि उन रेट खां मथे आहे। इन जे करे हिन वक़्तु कपिड़े जी उनजी दर्जी जे कम जी ॻाल्हि कोन्हे। साईं महंगाई हिन चक्कर तमामु तेज़ थी वियो आहे। कपिड़े जा रेट घटि में घटि 20 रुपया मीटर ते महांगो थियो आहे। इन जे हिसाब सां ख़रीदारी माण्हू गरीब माण्हू चारा आहिनि उन्हनि जी तमामु घटि थी वई आहे। तमामु तेज़ महंगाई थी आहे। जेको 700 रुपया अॻो खपाईंदा उहो हींअर 800 850 900 रुपए ताईं थी वियो आहे। साईं हिन दफ़े पोइ सालनि खां बि तमामु घणी महांगाई थी वई आहे ऐं हद खां वधीक महंगाई जे करे माण्हू चढ़नि ई कोन था। जेके चढ़नि था उहे कपिड़ो ॾिसियो सॼो दुकान खोलाए उन खां पोइ जंहिंमहिल रेटनि ते ॻाल्हि कनि त उहो रेट जे ॿुधियो ई छिरकिजी था पवनि ऐं उहो न वठण जी सादत थिए थी, उन्हनि जी उहो न वठी था सघनि। 5 रमज़ान या 6 रमज़ान ते माण्हू मतिलबु रूज ते ईंदा, कपिड़ा वग़ैरह जूता इहो काइड़ी शइ आहे कोन। मतिलबु मज़ो बि न आहे, एॾी महांगाई आहे। हर शइ पेट्रोल घी इहो जेका बि शइ ॾिसो हर शइ में भाव भरी पई आहे। गरीब माण्हू वठे त वठे छा वठे। कारोबार जी पोजीशन अॻे खां कुझु घटि आहे। डॉलर जी महांगाई जे करे पाणी जी घटिताई आहे। इन जे करे रमज़ान शरीफ़ जो टियों शुरू थी वियो आहे। ईद में बाक़ी वञी कुझु ॾींहं रहिया आहिनि। महांगाई जे तूफ़ान दुकानदारनि सां गॾोगॾु अवाम खे मुंझाए छॾियो आहे। तेज़ी सां ईंदड़ हिन महांगाई जे सुनामी हर तबिके जे माण्हुनि ते पंहिंजा गहरा असर छॾिया आहिनि। बाज़ारनि में ख़रीदार न हुजण सबबु दुकानदार लॾो सख़्तु परेशान आहे। पंहिंजा वीचार धरती टीवी सां कुझु हिन रीति वंडिया।